मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। तव्हां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पेश आहे हंजन आया हेल किताब जो तफ़सिरो। हंजन आया हेल धरतीअ सां नींहं निभाईंदड़ सरवाण सिंधी। तफ़सिरो ऐं आवाज़ आहे हफ़ीज़ चांडियो जो। शाइर क़ौमुनि जा बहितरीन अमीन ऐं मौसन थींदा आहिनि। संदन शाइरीअ में दर्द, पीड़ाउनि, हसरतुनि, अधूरनि अरमाननि सां गॾु उन्हनि महरूमिन ऐं मजमूई महकूमियुनि जो बि ज़िक्र थियलु हूंदो आहे जेको वक़्त जा ज़ालिम ऐं नाअहल हुक्मरान संदन क़ौम जो मुक़दर बणाए छॾींदा आहिनि। सिंध धरतीअ सदियुनि खां वठी पंहिंजे कुख मां इंतिहाई हसास दिलि रखंदड़ लेखारनि, शाइरनि, अदीबनि ऐं फ़नकारनि खे पे जन्मियो आहे जेके हालात हाज़िरा ते बहितरीन लिखी क़ौम जे फुरिजी वियल अणखुट असासनि ते लिखी कलम खां ॾियणु हथियार जो कमु वठंदा आहिनि। असांजे सरज़मीन सिंध पिणु दुनिया जे हर फितरी धरतियुनि जीअं इल्मो अदब जी माउ तौरु ॼाती ऐं सुञाती वेंदी आहे। हिन धरतीअ जे चपे चपे ते कचे पके, काशे, सिरे, लाड़ ऐं विचोले, उत्तर ऐं कोहिस्तान, कच्छ ऐं थर में लातादाद इल्मी तोड़े अदबी ख़िदमतुनि एवज़ नामवर इंसान मौजूदु आहिनि जेकी क़ौमुनि जा सफ़ीर बणिजी राति जे तारीख़ुनि में उन्हनि जे लाइ रोशनियुनि जा उजरा ख़्वाब ॾिसंदा आहिनि। जंहिं करे सिंध संदन पने ते उतारियल शाइरी क़ौम लाइ उत्साह जो सबबु बणिजी खेनि हिमत ऐं हौसलो बख़्शींदी आहे। हू संदन शानदार मुस्तक़बिल खे रोशन ॾिसण जे लाइ नित नवां दग ऐं पेचरा ठाहींदा आहिनि। हू क़ौमुनि जे बहितरीन जियापे जे लाइ तारीख़ जी तलख़ तरीन तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जा मेराजब माणींदा आहिनि। सरवाण सिंधीअ जे सिरजल शाइरी बि क़ौम जे रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। संदसि शाइरी आईने जी मिसाल आहे जंहिंमें हू समाज जो मकरूह चहिरो आसानी सां पसाए सघे थो। जंहिंमें असीं संदसि शाइरी आईने मिसल आहे जंहिंमें असीं समाज जो मकरूह चहिरो आसानी सां ॾिसी सघूं था। सरवाण सिंधी जंहिं अंदाज़ में हिन काइनात जे ॻुझनि खे परखण जी
परखण जी जंहिं नमूने कोशिश कई आहे सा तड़प संदसि शाइरनि मंझि महसूस करे सघिजे थी। हू शाइरी मंझि माण्हुनि जे रोशन मुस्तक़बिल लाइ खेनि बहितरीन नसीहतूं कंदो थो रहे। सरवाण सिंधीअ जो नालो नौजवान टहीअ मंझि हिकु सुहिणे ऐं सरवाण शाइर तौरु नुमायां आहे। हू बुनियादी तौरु नज़्म जो हिकु निहायत पुख़्तो शाइर ऐं फितरी तख़लीकार साथी आहे, जंहिं वटि शाइरी वांदकाईअ जी विंदुर खां वधि इबादत जी हैसियत रखे थी। जॾहिं संदसि शाइरी पढ़बी त उन में संदसि पेश थियल ख़्यालनि, नवनि तशबीहुनि ऐं सितारनि सां गॾु हसासियत हिकु वणंदड़ रूप पसाए थी। शाइरी हूअं बि धणी पारां हिकु शाइर खे हसीन तोहफ़े तौरु मिलियल हूंदी आहे। सरवाण केरु सॾाए, हिन वटि पंहिंजे हिकु जेॾनि खां वधीक संजीदगीअ सां गॾु हसासपुणे वारो लतीफ़ जज़्बो मौजूदु आहे, जंहिंजे करे हुन वटि पंहिंजी दुनिया मौजूदु आहे, जंहिंमें वटसि ख़्वाबनि खां वठी हक़ीक़तुनि वारी दुनिया बि यकीननि मुनफ़रद आहे, जेका ॾाढी वणंदड़ ऐं ख़ूबसूरत पिणु आहे। उन वणंदड़ ऐं ख़ूबसूरत हक़ीक़ी दुनिया मंझि संदसि तख़लीक़ी सलाहियतूं वॾियूं हुस्नाकियूं पैदा करे संदसि जीवन में खेसि लिखण जे लाइ पोपटी रंग बरंगी माहौल मुहैया करे थियूं विझनि। शाइर जॾहिं उन काइनात में अखि खोलींदो आहे त संदसि चौधारी बदबूदार माहौल बि संदसि ॾहूणी ॾात जे वुसअत सां समत में अचियो वञे। सरवाण बि अहिड़े ई शानदार तसलसुल जो हिकु अहम नाव आहे, जंहिं वटि सभु मिल्कियत संदसि आदर्शी किरदार ई आहे। हू पंहिंजे क़ौम जो भरजलू बि आहे, वटसि तोदे जहिड़ी दिलि बि आहे। सरवाण सिंधी जेतोणीक उमिरि में अञा नंढड़ो आहे, पर संदसि ख़्यालनि जी उॾार आसमाननि सां ॻाल्हिड़ियुनि जा ॻोठड़ा ॿधण लाइ काफ़ी आहे। हू पंहिंजे ज़ाती तोड़े अदबी दुनिया में हिकु मुतहरिक ऐं हिकु बाअमल इंसानु आहे। संदसि शाइरी ई संदसि तारुफ़ बणिजी पूरे ॾेह में संदसि नाम रोशन कयो वेठी आहे। जेसीं पाण हयाती आहियूं तेसीं जहिड़ा जंग, पोइ तन साॻिया रंग, जेसीं पाण हयाती आहियूं तेसीं ॻाल्हियूं गंज। धरतीअ सां नींहुं निभाईंदड़ सरवाण सिंधी मथे शहर में सादे सूदी ॿोली में हिकु अवामी शाइर तौरु माण्हुनि खे जंहिं नमूने हक़ीक़तुनि खां आगाही ॾेई रहियो आहे, सा बि कमाल जी आहे। शहरनि मंझि हू खेनि सम्झाए रहियो आहे त हयातीअ जी बका नाहे, ही सभु जहिड़ा जंगियूं साह सां सलाड़ियल ई आहिनि। साह जी परवाज़ बैदि गंजू ॻाल्हियुनि जो बाब बंदि थियो वञे, तंहिं करे हर इंसान खे पंहिंजे हयातीअ में ई को अहिड़ो गैरमामूली कमु करे ईंदड़ पीढ़ियुनि जे लाइ मिसाल बणिजणु घुरिजे। हू चौधारी हालतुनि खां बिल्कुलु बाख़बर आहे। इहो ई सबबु आहे जो हू पंहिंजी शाइरीअ में आम खे उजाड़ण जी तलक़ीन कंदे प्यार जे पवित्र जज़्बे जे वाधारे लाइ माण्हुनि मंझि नफ़रतुनि खे भॼाइणु चाहे थो। पंहिंजे इर्द गिर्द वसंदड़ किरदारनि खे भरपूर अंदाज़ में पंहिंजे शाइरीअ में इज़हारियो आहे। हूअं बि शाइरी हूंदी ई उहा आहे जेका पढ़ंदड़ जी ॼणत का पंहिंजी कहाणी हुजे। सरवाण वटि बि शाइरीअ जी हर सिन्फ़ जो मौज़ू महदूद न आहे, वटि मौज़ू सवे न पर हज़ारे आहिनि, ऐं उहे सभई मौज़ू औरत, धरतीअ, समाज ऐं अवामी पीड़ाउनि सां टुमटार आहिनि, जंहिंमें आम जा ॾुख सुख, जज़्बा, ख़ुशियूं, ग़मियूं, अहसास संदसि शाइरीअ जो हुस्न आहिनि। संदसि ही शेर ॾिसो, मोहबत में मरी मिटिजे हयाती बि वरी वठिजे, मोहबत में मरी मिटिजे हयाती बि वरी वठिजे, मोहबत जूं चगूं खोले कजनि खे शांवरा उस में, ततीअ जो का थधी आणे प्रिय खे भाकुरे भरिजे, ॾुखनि जी हीर सां गॾिजी प्रिय जे ॻोठ में रुलजे, मोहबत में जियापो थी, मोहबत में जियापो थी घणनि खे दग हली ॾसजे, मोहबत में मरी मिटिजे, मोहबत में मरी मिटिजे। सरवाण जदीद सिंधी शाइरीअ जो हिकु निहायत अहम नालो आहे, जंहिं पंहिंजी ज़ात में हिकु इदारे जी हैसियत माणे वरिती आहे। हू पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ जे तजुर्बे ऐं मुशाहिदे तहत तामीरी सोच जे शावरे में प्यार जी पालना पई कंदो रहियो आहे। संदसि शाइरीअ में उन बेवाहन मासूमनि जूं हसरतूं शामिल आहिनि ऐं हराम खोर मुदे ख़ारिज रीतुनि रस्मुनि जे नाख़ुदाउनि खां बिगावत करे बेपोच माण्हुनि जो मसीहा बणियो आहे। संदसि अखियुनि जे आॾो पंहिंजनि परावनि जा लातादाद
लाशनि खे क़ब्रिस्ताननि ॾांहुं वेंदे ॾिसी संदनि पोयरनि खे रोंदे रड़ंदे ॾिठो आहे। संदनि रोअण ऐं पिटण खे ॾिसी सरवाण सिंधीअ खे पंहिंजे धरतीअ जे वारसी में बेमौत मारिजी वियल उन्हनि जूझारनि खे यादि करे अखियुनि मां आब हारे संदनि शहादतुनि जा पेरा खणणु शुरू करे थो। हू हिकु खानाबदो शाइरु आहे जंहिंजो को माॻ ऐं मकान ई न आहे। हू जिते बि वञे थो मुब वतननि जी कचहरियुनि जो मोर बणिजी वञे थो। संदसि रत में हुबुल वतनी रत जीअं गर्दिश कंदे खेसि जीआरींदी रहे थी। मूं लाहिरनि जा लाश ॾिठा ऐं जोधनि जा विश्वास ॾिठा। मूं पंहिंजा सब आकाश ॾिठा। का धुंध असां ते छाई आहे। मूं तुंहिंजी थञ मलाई आहे। को गोॾा खोड़े ठाह करे को धरतीअ सां तो चाह करे। को गोॾा खोड़े ठाह करे को धरतीअ सां तो चाह करे। को धरतीअ सां तो चाह करे। सरवाण सिंधी धरतीअ खे दीन धर्म सम्झंदे तिब्काती निज़ाम ख़िलाफ़ सरापा एहतजाज करे बग़ावत करे खेनि इज्तिमाही इंसान ज़ात जे फ़िलसफ़े ॾांहुं माइल कंदे धरतीअ सां कमिटेड थियण जा दर्स ॾींदो थो रहे। सरवाण सिंधीअ जहिड़ो सुहिणो कवि धरती धड़नि जे अहजनि जे लाइ शाइरी लिखी पंहिंजे अंदर जी उपतार करे मौजूदा सियासी तोड़े समाजी हालतुनि खे तारीख़ जो हिसो बणाईंदो थो रहे। अॼु जा 30% शाइर सियासतदाननि जा मुबसर बणियल हूंदा आहिनि, जंहिं सबबि सिंध जे ग़रीब अवाम जो अदबी लॾे मथां रहियो खुयो वेसाह बि खॼी वेंदो आहे। जेकॾहिं माज़ी ऐं हाल जे हालतुनि जो जाइज़ो वठिजे, जेकॾहिं हर शाइर कौल ऐं फ़इल में पूरो लहे त हूंद क़ौम मथां आयल मुसीबतूं बाक़ी न रहनि। शाइरनि माज़ीअ में पंहिंजे आदर्शी किरदारनि ऐं उसूलनि तहत आमरियतुनि खे ललकारियो, जंहिंजे करे खेनि जेलनि जूं अकूबतूं बि बर्दाश्त करणियूं पियूं। सुकरात जियां सच लिखंदड़ सरवाण सिंधीअ जो ही नज़म ॾिसो। कूड़ खे के पेर नाहिनि। कूड़ खे के पेर नाहिनि। कीअं भला थो ॾूर पहुचे। थो कीअं धाको जमाए। थो कीअं पाड़ा फिटाए। थो कीअं झूपा पटाए। ॾींहुं जेकर शींहुं आहे छो नथो काइर खुटाए। छो नथो मारे खुटाए। छो नथो पापी भॼाए। छो नथो गीती कंबाए। छो नथो ॾहका वाणे। छो नथो गजगोड़ अर्पे। कूड़ खे के पेर नाहिनि। कूड़ खे के पेर नाहिनि। सरवाण सिंधीअ जे मथे नज़्म में कूड़ ऐं सच खे जंहिं नमूने पेश कयो वियो आहे, उन में हू हिकु सिहतमंद समाज अॾणु घुरे थो जंहिंमें कूड़ कुपत ऐं ॿियाई न हुजे, दोखो ऐं दौलाब न हुजे। हू अहिड़ो समाज अॾणु घुरे थो जंहिंमें न को कागज़ी शींहुं हुजे, न कोई ॾाढ ऐं ॾहका हुजे। हू प्यार ऐं अमन जो दाई बणिजी अमुन ज़िंदाबाद जो नारो हणे थो। हू हिकु बासलाहियत नौजवान शाइर बहितरीन नसर नवीस आहे। संदसि सुहिणे सभा ऐं फ़नी पुख़्तगी ख़ुशि मिज़ाजीअ ऐं ग़ैरमामूली ज़ियानत खां इनकार करणु माना पाण खां नफ़ी आहे। हू न सिर्फ़ु जदीद सिंधी शाइरीअ जो हिकु अहम हवालो आहे, पर उन जे बुनियादनि खे मज़बूती ख़ातिर पंहिंजा पेर पिथूं कंदे रातिनि जूं रोलाकियूं करे क़ौमी दर्द रखी मुसलसिल लिखंदो रहे थो। हू वतन जे वेरनि खे अख में रखी संदनि साज़िशुनि खे ख़ूब ॼाणे वतन तनक़ीदुनि जा तीर हलाए थो। वटसि दोदे जहिड़ी दिलि आहे जंहिंजे बल ते हू खेनि ललकारींदो थो रहे। ईअं बि न आहे त को सरवाण सिंधीअ वटि रुगो ख़ूबियुनि जी खाण आहे, पर ख़ूबियुनि सां गॾु वटसि ख़ामियूं बि ज़रूरु हूंदियूं, जंहिंखे हिकु नक़ाद अख तौरु जेकॾहिं रखिजे त यकीननि संदसि शाइरी किथे न किथे खोट जो शिकार ज़रूरु थी हूंदी, जेका कंहिं बि शाइर जे वस जी ॻाल्हि ई न आहे। उन जे बावजूदि बि हिन जेको कुझु लिखियो आहे सो ॻाए वॼाइण खां बाद ई लिखियो आहे। संदसि शाइरीअ में कमाल जी नगमगी बि आहे त फ़न जी पुख़्तगीअ सां गॾु शाहकार तख़लीक़ूं पिणु, जिन खे पढ़ण बैदि हिन नौजवान जे कयल प्यार भरे पोरे ते फ़ख़्रु करे सघिजे थो। छाकाणि त ही नौजवान सिंध जे हिकु ॿहिराड़ीअ मां निकिरी अदबी दुनिया वसाई आहे। संदसि नज़्मनि खे पढ़ंदड़ जॾहिं झुंगारींदो त यकीननि ॿुधंदड़ मथां सैरतारी थी वेंदो। शाइरी अंदर जे उधमनि प्यार ऐं पीड़ाउनि जो बेसाख्ता इज़हार आहे, जंहिंमें हर शाइर जॾहिं टुॿी हणी ॿाहिरि निकिरंदो आहे त पंहिंजे कोमल अहसासनि खे पने ते पटे समूरे लोक जी सलामतीअ जो दुआगो हूंदो आहे। उहो उन जे करे बि आहे त पाण सिंधी माण्हू अमन अहिंसा जा दाई रहिया आहियूं। असांजो माज़ी बि शानदार रहियो आहे त हाल बि गॾोगॾु पंहिंजे ईंदड़ पीढ़ियुनि मां इहा साॻी अमन ऐं अहिंसा जी प्रचार मां पुरुमीद आहियूं। संदसि ही नज़्म जो टुकड़ो ॾिसो। मोजा पुट सुम्ही पव हाणे, मोजा पुट सुम्ही पव हाणे,
थोरी राति अञा पई आहे, पंहिंजे घर में 4 घड़ियूं आराम त कर। बाख फुटण जी वेल अञा कुझु दूर अथई, तोखे पंधु अकेलो ॾाढो करिणो आहे। राह अणांगी तां ई पार उकारणो आहे। हू हिकु फितरी शाइर आहे। इहो ई सबबु आहे जो खेसि हमेशह धरती धणियुनि जो फ़िकिर निंड नाहे करणु ॾींदो। हिन ॾींहुं राति पंहिंजे खून मां किलकूं ॿोड़े जानी ऐं मानीअ जे हुस्न ते भरपूर लिखियो आहे। जेतोणीकि दुनिया में हिकु जज़्बाती माण्हू तौरु मशहूरु, पर मूं खेसि ॾाढो प्यारु कंदड़ कमिटेड इंसान तौरु ॼातो ऐं सुञातो आहे। संदसि शाइरी पढ़ंदड़ संदसि ख़्याल जी पुख़्तगी ऐं गहराईअ खे ज़रूरु सम्झे। इन राय खे रद्द कंदा त को सरवाण सिंधी बहैसियत हिकु शाइर जज़्बाती इंसान आहे। संदसि शाइरीअ में नित नयूं तशबीहूं, ख़्याल, इस्तारा, फ़नी पुख़्तगी, ॿोलीअ जो बहितरीनु नमूने इस्तेमालु थियलु आहे। हूअं बि क़ौमुनि जे लाइ अदब आईने जो कमु ॾींदो आहे, जंहिंमें हिकु शाइर समाज जो मकरूह चहिरो चङे नमूने पसी उनखे आम आॾो बेनिकाब कंदो आहे। त नेठि वतन जा मालिक जागी पंहिंजा सभु वसीला वठंदा, नेठि वतन जा मालिक जागी पंहिंजा सभु वसीला वठंदा, धारनि सम्झो हू धरतीअ जी पूरी लज खपाए आया। वेसाहनि ते भाग लुटियो ऐं जाहिल खे मोहनदार मञो, वेसाहनि ते भाग लुटियो ऐं जाहिल खे मोहनदार मञो, केई माण्हू अहिड़नि पोयां पंहिंजा कंध कपाए आया। माग में नकाश अलवाणी लिखे थो त फैज़ अमन फैज़ शाइरी लाइ लिखियो आहे त शाइरीअ जे जोहर खां अलावा ॾिसबो त शाइरीअ जा ज़मान ऐं मकान जे हवाले सां पहिरीं दाइरो शाइर जी पंहिंजी ज़ात जो थींदो आहे, ॿियो क़ौम ऐं समाज, टियों दाइरो हम असर इंसानी बिरादरीअ जो थींदो आहे। ज़मान जे हवाले सां हिकु दाइरो माज़ीअ जो थिए थो, जंहिंमें ॾिसबो त शाइर पंहिंजे माज़ीअ जी रिवायत सां केतिरो जुड़ियल आहे, उन सां केतिरो बाख़बर आहे। ॿियो दाइरो हाल जो, जंहिंमें ॾिसबो त शाइर पंहिंजे दौर जो असरु केतिरो थो क़बूल करे ऐं उन जूं घुरिजूं केतिरे हद ताईं थो पूरियूं करे। टियों मुस्तक़बिल जो दाइरो, जंहिंमें ॾिसबो त आईंदे जो हिन वटि कहिड़ो तसवुरु आहे, मतिलबु त शाइर माज़ीअ जे तजुर्बनि जे नतीजनि जे रोशनीअ में हाल खे कीअं थो ॾिसे ऐं कीअं थो सोचे, इन जो वहिंवारु कहिड़ो आहे, मुस्तक़बिल लाइ उन वटि कहिड़ो पैगाम आहे। सिंधी जदीद शाइरीअ जो दौरु कराचीअ में 1945 में सिंधी उर्दू अदीबनि जे गॾु थियण सां शुरू थिए थो। इहा तरक़ी पसंद अदीबनि जी तंज़ीम, जेका अंजुमन तरक़ी पसंद मुनसफ़ीन जे नाले हेठि क़ाइमु थी, जंहिंमें अदब बराए ज़िंदगीअ जे स्लोगन ऐं मक़सद तहत कमु शुरू कयो वियो। यादि रहे त सिंध जे नामवर शाइर सरवाण सिंधीअ जो ताज़ो छपिजी आयल किताब हंजन आया हेल सिंधी जदीद शाइरीअ जो हिकु अहम किताबु आहे, जंहिंजो महाग नकाश अलवाणीअ बेग टाइटल नामवर अदीब स्कॉलर सिराज लिखियो आहे। संदसि हीउ किताबु कविता पब्लिकेशन पारां छपिजी मार्केट में आयो आहे। संदसि हीउ किताबु 304 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। हिन किताब में सरवाण सिंधीअ जा गज़ल, नज़्म, तराइल, हाइका, नसरी नज़्म ऐं गीत शामिल आहिनि। हफ़ीज़ चांडियो, लाड़काणो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन